के वाधायूं ॾियां त पंहिंजे शहर में ही आयोजन अहिड़ी ज़बरदस्त तरीक़े सां थिए थो, एॾा ज़बरदस्त कम तव्हां ॾे आया आहिनि ऐं तव्हां एॾो मन लॻाए करे ॿुधो था ऐं सिंधी ॿोलीअ खे वाधारे लाइ तव्हां इहे पंहिंजो सहयोग कयो था। असां बि पंहिंजी थोरी आहुति हिन में विझण जी कोशिशि कयूं था त पंहिंजी ॿोली कीअं बि करे बची रहे। ऐं मूंखे हीअं अशोक सुंदराणीअ जंहिं स्थितीअ में जीअं उथारियो अथई भॻवानु उनखे ईअं उतारियो। मां घणनि ॾींहंनि खां पोइ पंहिंजे सिंधी अकादमीअ में भोपाल वारे में आई आहियां। अक्सर करके मां हिंदी ऐं उर्दू मंचन ते ईंदी हुअमि त अशोक गुलानी साहब रहंदो हो त भई कॾहिं बि ईंदी आहे नीलू त हेॾे बि ईंदी कर असां सां मिलंदी कर ऐं तुंहिंजी भाभी तोखे घणो यादि कंदी आहे छो त मां बि अपने सां जुड़े रही आहियां रंग मंडल में भोपाल में ऐं पाण वॾा कलाकार ऐं वॾा ज़बरदस्त कलाकार आहिनि, निर्देशक आहिनि, मुंहिंजा बुज़ुर्ग आहिनि, वॾा आहिनि सीनियर आहिनि त बुज़ुर्ग थिया न। बुज़ुर्ग थियण सां मतिलबु सीनियर जेको थींदो आहे जेको मूंखां पहिरियों मंचन ते आयो जेको पहिरियों अपने कई उहो मुंहिंजे लाइ वॾो आहे, गुरु आहे। न नीलू जी हिन जे लाइ ख़राब भूतपूर्व नौजवान बुजुर्ग के कटनी है कोई मां भोपाल है कोई बुजुर्ग थींदा ही ना। तव्हांखे ख़बर कोन्हे मां जेको रास ॿुधायां त तव्हांखे सम्झ में अची वेंदो त मां हे छो चयो आहे। हाणे हे उन्हनि जी ॻाल्हि आहे, मुंहिंजी ॻाल्हि आहे। भाभी जेकी आहे मां सोचियो मां हुन सां मिली अचां त छा थियो त हिन दफ़े मां वॾे वियसि भोपाल वियसि ऐं इन्हनि जे मां घर पहुतसि, ॿाहिरि पहुती हुयसि। उते पहुती छा आहे मस हिकिड़ो रखी वारो जेको कागर रखी तीन टपर वठण ईंदा आहिनि उहो माण्हू अची करे दर ते बीठो हो। मां बि रिक्शे ते लही करे आटो मां उते बीठी आहियां ऐं उहो माण्हू अची करे दर ते बीठो हो त उते बीठो अम्मा रखी पुराना हो तो लाना, अम्मा घर में रखी पुराना है तो लाना। बटे दफा चार दफा आवाज दे कोई मिठाई क्यों हो भी ऐसा कि माता कोई ना कोई निकल दो और अंदर ही भाभी आई अंदर ही खाऊं अची कह रहे उनके चई मुआ आ इतनी देर का चिल्लाई हो पियो हाणे वञो तो इता हो गया है न पीढ़ी में सब अंतर आए साइड लेके वहां टेका भी इधर था और से अचन कोई जब वो आए तब तुम दोबारा आना मां से हो इकड़ी गाल थी हुई मां बुधाई दरअसल याद नहीं है ता हास्य कवि सम्मेलन करायो था असां पढ़ण वाला असां तव्हां असांखे चओ था असां हास्य ॿुधायूं त निश्चित रूप सां असांखे कीअं ॿुधाइणो पवंदो उनजे असांखे रूपरेखा ठाहिणी पवंदी। हाणे हिकु गज़ल मां तव्हांजे साम्हूं रखां थी ऐं उन खां पोइ हिकिड़ो गीत ऐं वरी तव्हांखे जेकी शइ वणंदी उहे तव्हांजे साम्हूं रखंदमि। असांजा छत्तीसगढ़ साहित्य अकादमी जा संस्थान जा अध्यक्ष मखीजा साहब मुरलीधर मखीजा साहब वेठा आहिनि ऐं तव्हां सभई हिते आयो मां तव्हांखे सभिनी खे प्रणाम करे पंहिंजी जवाब रखी थी कयां। जे उच्चारी हरे हरे जे उच्चारी हरे हरे भवती वेदा हरे हरे जे उच्चारी हरे हरे भवती वेदा हरे हरे ॾिसी भिखारीअ खे दर ते ॾिसी भिखारीअ खे दर ते चाही थो बस करे करे ॾिसी भिखारीअ खे दर ते
चाही तो बस करे करे ऐं मां कटनी में आया ऐं हिते सभु वेठियूं ससु बि वेठियूं आहिनि नूंहं बि वेठियूं आहिनि पर मां हिते जेकी नूंहं वेठियूं आहिनि उन्हनि जे लाइ नथी चवां मां हीअ मां ॻाल्हि चवां थी रायपुर जी जेकी नूंहं आहिनि उन्हनि जे लाइ ध्यान ॾींदा पर तव्हांजी नूंहं कीअं आहिनि केरु करे ससु जी सेवा तव्हांजे लाइ न केर करे ससु जी सेवा नूंहं चवे थी मरे मरे केर करे ससु जी सेवा नूंहं चवे थी मरे मरे ऐं वक्त खां अॻु ई उठी थियसि अॼु नादिया ऐं मां सां गॾु मिलियासीं घणनि ॾींहंनि खां पोइ मिलियासीं त ॿिए खे ॾिसी करे चऊं पिया त भई तूं कीअं थी वई आहे मां कीअं थी वई आहियां त उहो ई उनखे मूंखे यादि आई त तॾहिं चवां थी वक़्त खां अॻु ई उठी थियसि वक़्त खां अॻु ई उठी थियसि रोटी तुंहिंजी करे करे वक़्त खां अॻु ई उठी थियसि तव्हां सभिनी पंहिंजो हथ ॿधी रखियो आहे पोइ न खोइजी विया आहियो ध्यान सां एॾो मतिलबु थी आहियो तव्हांखे जी भाई ताली न वॼाईंदा त मां हिकु दफ़ो वञी था मन सां जानन में भी जाओ नहीं ना जाओ तो देखो अच्छा भाई बनो हाँ वक्त का आ गई उठी थियसि वक्त का आ गई उठी थियसि रोटी तुंहिंजी करे करे ऐं जेकी हिकिड़ी ॿी बीमारी आहे पंहिंजे पंहिंजे समाज में कोन्हे को पर हिंदुस्तान में जिते किथे बीमारी आहे उन लाइ हिकिड़ो इहो शेर आहे त धीअ ॼमण जो मतिलबु आहे धीअ ॼमण जो मतिलबु आहे ॾियणो आहे भले भले शायदि तव्हांजे घर न ॾींदा हूंदा अलाए छो धीअ ॼमण नीलू अहिड़ो कर्म कजे नीलू रवि भैया आप इतना अच्छा काम कर रहे हो मैंने कहा कि आप इसको बहुत ऊंचाई पर लेके जाने वाले हो इस आयोजन को ये मुझे पता चल गया है और बहुत अच्छा होगा इसलिए मैं ये शेर आप सभी को सभी के मदद से कह रहा हूँ नीलू अहिड़ो कर्म कजे नीलू अहिड़ो कर्म कजे छाती सभजी भरे नीलू अहिड़ो कर्म कजे नीलू अहिड़ो कर्म कजे छाती सभजी भरे भरे जे उचानी हरे हरे भाव थी वेंदा परे परे हिकु गीत तव्हांजे साम्हूं रखां थी पई न साणंदो कुझु न साणंदो कुझु जेकी ज़िंदगी जी हक़ीक़त आहे न साणंदो कुझु न खणी हलंदासीं बढ़िया न साणंदो कुझु न खणी हलंदासीं अकेला आया आहियूं अकेला वेंदासीं अकेला वेंदासीं न साणंदो कुझु न साणंदो कुझु न खणी हलंदासीं न साणंदो कुझु न खणी हलंदासीं अकेला आया आहियूं अकेला वेंदासीं अकेला वेंदासीं ही दुनिया जो मेलो अजब अलबेलो ही दुनिया जो मेलो अजब अलबेलो रंग रौनक जेडी आओ तुरो अकेलो रंग रौनक जेडी आओ तुरो अकेलो छड़ी रौनक छड़ी रौनक इते वेंदासीं छड़ी रौनक इते वेंदासीं अकेला आया आहियूं अकेला वेंदासीं अकेला वेंदासीं न साणंदो कुझु न साणंदो कुझु न खणी हलंदासीं अकेला आया आहियूं
न रहती धन दौलत ही दुनिया आफानी, न रहती धन दौलत ही दुनिया आफानी। छड़े ये धन दौलत, छड़े ये धन दौलत तेरी विदा से, छड़े ये धन दौलत तेरी विदा से। अकेला आया आयूं, अकेला विदा से, अकेला विदा से। न साना दो कुछ, न साना दो कुछ, न खड़ी हलवा से। अकेला आया आयूं, अकेला विदा से। ऐ जो आखिरी बदल गीत जो जेके हकीकत है वो यकीन है। स्वागत ये आया से असा जने पैदा थिया से असा ये आया से की पैदा थिया से वया से वणन था तसा की था वणन आया से बंद मुट्ठी, आया से बंद मुट्ठी, आया से बंद मुट्ठी, आया से बंद मुट्ठी वेदा से खोले बाहों, आया से बंद मुट्ठी वेदा से खोले बाहों। इतनी सब रहूं कि दुनिया जुड़ा हूँ, इतनी सब रहूं कि दुनिया जुड़ा हूँ। पीरन फकीरन जिया, पीरन फकीरन जिया असी भी वेदा से, पीरन फकीरन जिया असी भी वेदा से। अकेला आया आयूं, अकेला वेदा से, अकेला वेदा से। न साना दो कुछ, न खड़ी हलवा से, न साना दो कुछ, न खड़ी हलवा से। अकेला आया आयूं, अकेला वेदा से, अकेला वेदा से, अकेला वेदा से। बहुत बढ़िया डालो, बढ़िया। भाई इंग्लिश की बात है, कहीं समझाया जाए कमरे जा खिड़की तरह से बंद करे छड़ा त कमरे में थियो अंधेरो, तमारे को माचिस और मोमबत्ती घुराई, माचिस सा मोमबत्ती के बारे त कमरे में प्रकाश थियो, लाइट अची वई त मां बारन का पुछ मां चयो इनमें लाइट किथों आई। देखो कटरी जो बार उथियो वनी करे मेरा बत्ती विसाई चली थी बुधायो वही के ये बात इन कटरी दा ते मां साहब जाडे वईया उतो ही आई हुई तने तो ने बारन के मां पढ़ाई न थो सका ए कटरी न जे करे मातरन कटरी जा बार अगर वेठा हुंदा त असा काई पुछंदो की वही केडे इन जे करे भाई कटरी जा बार वया त शांति सा ता बुती दा सही बात योग जो एकड़ो कैंप लगो असाने सतना में सजे जिले जो एकड़ो छोकरो आमंत्रित हुयो, सजे डिस्ट्रिक्ट जा मानू आया, एकड़ा छोकरा आया इहो की भाई 12-15 साल जा छोकरा भी योग सिखन त कटनी जो भी एकड़ो छोकरो वयो त नंढी नंढी फरासी दिनों सभनी थे कि भाई सजा छोकरा योग कन, नंढी नंढी फरासी के छोकरन के विहारे छड़ियो। हाणे योग टीचर देखो वो एकड़ी कुर्सी ते बी रहियो सजे छोकरन के ॾिसे, सजे छोकरन के उन आदेश ॾिनी कि भाई पंहिंजी दरिए ते सब कोई सुम पवन, सजा छोकरा सुम पया। हाणे योग टीचर आदेश ॾिनो कि सजा छोकरा पेर मथे कन, सजन पेर मथे करे वठा कि हाणे पेर असांखे साइकिल हलाए थी, हुन साइकिल हलाए सजे छोकरन साइकिल हलाइण चालू करे छड़ी। जेको कटनी मां छोकरो वयो वो चुपचाप लेटर पियो। योग टीचर ॾिठई हे पेर हलाई नथो त हुन वटि वरी चई भाई तूं पेर मथे खणी करे साइकिल छो नथो हलाई त हुन कटनी जे छोकरे जवाब ॾिनो गुरुजी असल में मांजी साइकिल ढलान ते आहे अॼु पंहिंजो पाण हली रही आहे त छा लाइ पेर हणाए मां ए कटनी जा ॿार मां प्रणाम थो कयां पेरनि जे हथ ते लॻाए इन जे करे भाई कटनी जे ॿारनि में को पुॼी ई नथो सघे इन जे करे मां कदर ॾिनी उन्हनि जे ॿारनि खे मां तव्हां मस्ती वेठा दिलि में ॾाढी सुठी ॻाल्हि आहे पढ़ी अञा हे असांजो हादसे जो एक परमाणु बम वेठल अथव सही ॿुधायां जेॾी महिल इहो पीली वाकई पेट में सूर पइजी वेंदा पर हिन परमाणु बम खे असां पोइ फोड़ींदासीं टाइम असां पंहिंजे भञींदासीं हिनखे परमाणु बम खे पर एतिरी संख्या में ॿुधण ईंदी न आहे कवि सम्मेलन मां तव्हां हींअर एतिरी संख्या में ॿुधण पर तव्हां मुंहिंजे ख्याल सां ॿुधाईंदी था हे रिकॉर्ड आहे सिंधी हास्य कवि सम्मेलन जो अॼु ताईं जो एतिरी ऑडियंस जो रिकॉर्ड आहे कि पहिरीं बार एतिरा माण्हू ॿुधण जे लाइ झूलेलाल जी खे वाधायूं ॾियां तव्हांजी नाट्य संस्था खे वाधायूं ॾियां सरदार जी वेठा आहिनि त इहो आश्वस्ति आहे कि लख खां मथे माण्हू वेठा आहिनि जो कि हिकिड़ो सरदार 1.25 लख जे बराबरि थींदो आहे हा माने संख्या ज़बरदस्त आहे ऐं हिन सरदार जी देश हलाए रहिया आहिनि
मुरलीधर माखीजा जी वेठा आहिनि, तमामु असांजा तमामु माण्हू नज़र रखंदा, असांजे नंढे भाउ सचू साहिब काफ़ी गंगवानी बि वेठा आहिनि, तमामु असांजा पूज्य आदरणीय फादरणीय सभु वेठा आहिनि हिते। मां सभिनी जे पेरनि ते हथ थो रखां, हे माइक हेठि मथे करणो थो पए। जोधाराम जी खे हिकिड़ी सलाह ॾियणु थो चाहियां कि जोधाराम जी अगले साल जॾहिं कवि सम्मेलन थिए त मंच ते बस सीरूं रखंदा कयो। हाँ, कवि नंढो अचे त माइक खे हेठों फासाए छॾियो, कवि लंबो अचे त कवि खे हेठों फासाए छॾियो। हेठि मथे करण जो झंझट ई ख़तमु थी, बस सीरूं रखणियूं खपनि। पर ठीक आहे, पहिरीं दफ़े थी रहियो आहे त कोई दिक़त ई कोन्हे। अचो, मां अगले कवि खे आमंत्रित करणु थो चाहियां। तव्हां हिन मस्तीअ में ॿुधिजो, कोई वधीक टेंशन न वठंदासीं। कोई कवि लंबी कविता पढ़ण वारो न आहे हिते। लंबी कविता पढ़ण जो पंहिंजो नुक़सान आहे। हिकिड़े कवि सम्मेलन में हिकिड़े कवि लंबी कविता पढ़ी त अॻिते ॿ VIP वेठा हुए गुज़ारे विया। इहो थींदो आहे साईं लंबी कविता पढ़ण जो। त हुनखे पकड़े पुलिस वारा कोर्ट में पेश कया, चई भाई कवि तूं त ॾाढो ख़तरनाक माण्हू, एॾी लंबी कविता पढ़े थी, ॿ VIP घटि थी विया, तोखे सजा मिलंदे, तोखे फांसी थींदे, तुंहिंजी काई अंतिम इच्छा हुजे त ॿुधाए। चई जज साहब उहा कविता मां तव्हांखे बि ॿुधाइण थो चाहियां। हे लंबी कविता पढ़ण जी रिस्क थींदी आहे यार, पर हिते कोई बि कवि कोन्हे। कलाक खन जे अंदरि अंदरि सॼा कवि वीर गति खे प्राप्त थी वेंदा, तव्हां टेंशन न। हा, त मां अॻिले कवि खे सॾु कराइण थो चाहियां। होशंगाबाद मां आहिनि, भारी भरकम शरीर आहे, तमामु सुठा तमामु प्यारा कवि आहिनि। असांजा महेश भाऊ आहिनि, जूते जे दुकान ते वेंदा आहिनि। जूते जे दुकान जे करे कविता में वधीक न अॻिते वञी करे बढ़िया कविता न करे पाया, न अॻिते वधी करे कविता पढ़ूं, छोकी हिन जो बिज़नेस ॾाढो वधी वियो। न त हिन जे लाइ छा कहाणियूं अथनि कि अॼु खां 8 साल पहले सब टीवी में कार्यक्रम ईंदो वाह वाह, हुनमें अशोक चक्रधर के साम्हूं देश जी सर्वाधिक ताड़ियूं जंहिं कवि खे मिली, उहो असांजे सिंधी समाज जो महेश मूलचंदानी जो। जोरदार ताड़ी वॼाए करे असां महेश मूलचंदानी जो स्वागत कयूं। आज़ाद कयो झूलेलाल। कटनी वारनि खे, भैया कटनी वारनि खे, अहिड़े मिठनि खे, प्यारनि खे, दिलि वारनि खे सिंधियत जे हिन सुहिणे प्रोग्राम जूं करोड़ो करोड़ो वाधायूं। जय हो, सदाई ख़ुशि हुजो, झूलण वधाए तव्हांजी कमाई। तव्हांजे जीवन में सुख शांति जो वास हुजे, रतन जो नास हुजे, हिते न कोई उदास हुजे, ऐं कटनी जो हर माण्हू ख़ासि हुजे। बढ़िया बढ़िया, हर कोई झूलण जो दास हुजे, तव्हांजे जीवन में कृष्ण कन्हैया जो रास हुजे, मर्यादा जो लिबास हुजे, ऐं सिंधियत जी इहा महफ़िल सदाई यादि हुजे। हर कोई सुख सां आबाद हुजे, हर कोई सुख सां आबाद हुजे। मां होशंगाबाद में मिठाई पियो कवि सम्मेलन लाइ कॉलोनी आहे, सिंधी कॉलोनी। ईअं ई घर खां ॿाहिरि निकितो मां, हिकिड़ो सिंधी भाई साइकिल ते अचे पियो, ऐं जेका सिंधी समाज में सत्संग ते वञी वीचारी, उन सिंधी भाई साइकिल में ठोक ॾियां मूंखे, अमल किरी पई चई जोर सां, अंधा वो पीटर ना जा, अंधा वो पीटर ना जा, न अमल मां सीधल ना करना क्या आपका फीना भाई कि दुनिया में कितनी भी नहीं कही जा रही है, ताली बजाया कौन सा है? दुनिया में कितनी भी नहीं जा रही वजनी, हाँ दुनिया में कितनी भी नहीं जा रही वजनी, तरक्की सिंधियत जी थी। दुनिया में कितनी भी नहीं जा रही वजनी, तरक्की सिंधियत जी थी। अमेरिका या रशिया भले टेंडर ते वजनी, उसे कहीं सिंधियत जी होगी। बढ़िया माइयों बताया सांगरी कि कवि दुनिया में बुआरी पानी जाने में ठान देखो, कवि दुनिया में बुआरी पानी जाने, बासन बनना है, एक कपड़ा धोना है, इन्हीं का कवि सब रात में किया है। बढ़िया बढ़िया, मानो जो अनुभव गालाइन जो है, मानो जो लेकिन राव को तो आपकी जुबान पे ही नहीं अशोक भाई ने बोले कि माँ मुझी मुखे चयो कि माँ मुझी मुखे चयो वाणे जो लेवल थे मुन्ना तो वटिए ते की बाजार में तेरा 4 ड्रेसूं भेड़ीला सा वगा भेड़ीला बाजार की साड़ी और भेड़ीला को वगो 5 किलो चावल सिंगार फटे ए सोने जो सगो मुझे भाव के हम
अञा भुली वई आहे रांदी का बारे जे लाइ चवण कि ॿुधाए छॾ ए भाणे जो लहर ते करानी मुंहिंजो मुनण कीअं मुनण लाइ बढ़िया। अच्छा मां घरवारी के तावा में अची चयो वो भी कम कोन थी करे घरवारी के तावा में अची चयो वो भी कम कोन थी करे तोखे त खपे बाथरूम वाली माई बुआरी पाइण वाली माई पोचा लगण वाली माई कपड़ा धोने वाली माई प्रेस करण वाली माई रोटी पचाइण वाली माई ॿारनि खे खेॾण वाली माई बाक़ी तूं कहिड़ो कमु कंदी माई बाक़ी तूं कहिड़ो कमु कंदी माई घरवारी वेझो आई सकुचाई शर्माई कंहिं जेको कमु मां थी कयां ॿी का बि न करे सघंदो नारी छा तव्हांखे न खपे हिकु माई तव्हांजा ॿार ॼणण वारी तालियूं तालियूं। अच्छा दादी ॻाल्हि तो हाणे पिछले हफ़्ते जी ॻाल्हि घर में कम ठही वञनि मां घर खां सनानु पाणी करे नाश्तो करे दुकान लाइ निकिराई पियो मां घर मां सनानु पाणी करे नाश्तो करे दुकान लाइ निकिराई पियो त मुंहिंजी माउ मूंखे चयो पुट ये चार फुल्का अथई कहीं गांइ खे खाराईंदो वञां पुट ये चार फुल्का अथई कहीं गांइ खे खाराईंदो वञां मां फुल्का वठी घरवार खे मुड़ी करे चयो मां फुल्का वठी घरवारी खे मुड़ी करे चयो हे छा थो करे पुट मां त चयोमांसि कहिड़ी सदोरी गांइ आहे चए तुंहिंजे लाइ गांइ हुजे वेल आहे वेल तुंहिंजे लाइ गांइ सही मुंहिंजे लाइ बैल आहे सिंगर हुजे। अच्छा धीअ चयो माउ खे अमड़ मुड़ुस कहिड़ो थो मिले कोन लॻंदी कस धीअ चयो माउ खे अमड़ मुड़ुस कहिड़ो थो मिले कोन लॻंदी कस पर चिटी न हुजे ससु कुछ ॾींहं पहिरियों ट्रकिंग जी हड़ताल में पिछले साल जी ॻाल्हि आहे असां होशंगाबाद में शक्कर जी शॉर्टेज थी खंड मिले ई कोन पई तॾहिं हिकु कविता सर्जन थियो तव्हां साम्हूं पेश आहे स्वागत कि मां जीअं ई घर आयुसि ज़ाल खे चांहि जो हुकुम ॿुधायो अशोक भैया हा मां जीअं ई घर आयुसि ज़ाल खे चांहि जो हुकुम ॿुधायो पर ज़ाल चांहि ॾियण जी बजाए मुंहिंजो मथो खाइण लॻी घटण करणु लॻी मां हथूं ॾेखारी मां त थी वई ऐं हथनि में झोलो ॾेई करे चयईं जेसिताईं घर में खंड न ईंदी मुंहिंजा मिटला पूरी ॿुधाए चांहि कीअं ॾींदी ताड़ी तो जाओ आते काले हर रोज में जाइनो ताड़ी मुंहिंजा मिटला पूरी ॿुधाए चांहि कीअं ॾींदी मां सॼो पीसो ॻोल्हियो ओ चोई मन में खणी राशन कार्ड ऐं झोलो तॾहिं घर तां हिकु फ़क़ीर जी आवाज़ आई कि झूलेलाल जे नाले थोरी खंड में भाई झूलेलाल जे खंड में भाई मां फ़क़ीर खे वञी चयो असांजो राशन कार्ड कहाँ खणी वञो मां फ़क़ीर खे वञी चयो असांजो राशन कार्ड कहाँ खणी वञो असांजे हिस्से जी खंड वठी मज़े सां वञी खाओ उन जे खाओ ॿियो ॿुधियो फ़क़ीर जोर जोर सां खिलण लॻो कि असांजे घर जो दर मिलण लॻो वरी अचानक चुप थी वियो कुझु सोचण लॻो सोचे करे चयईं कि राशन जी लाइन में मां पंहिंजो टाइम छो कयां वञी खोटी तूं खंड वठी आ पोइ अचां मोटी अॼुकल्ह फ़क़ीर खे टाइम कोन आहे तूं खंड वठी आ पोइ अचां मोटी जीअं कि मां फ़क़ीर खे भॼायो तॾहिं बढ़िया जीअं कि मां फ़क़ीर खे भॼायो तॾहिं हिकिड़ो सफ़ेद उदास मूं खणी आयो चयईं नागपंचमी आहे शंकर जो नाग देवता मूंखे रुसी वियो आहे शंकर जो नाग देवता मूंखां रुसी वियो आहे बिना खंड जो खीर न पींदो आहे रुसी वियो आहे बिना खंड के इनके वरी जो हीअर अॼु नागपंचमी आहे शंकर जो नाग देवता मूंखां रुसी वियो आहे बिना खंड जो खीर न पींदो आहे रुसी वियो आहे तो नाग देवता से कृपा कयो थोरी और आणे जो खंड जी कटोरी मां चयोमांसि राजन जी लेन वञा तो अॼु अलाए केतिरी लंबी लेन हूंदी पोइ न तो भॼ सपेरो जीअं ई करे मूंसां राम राम सॼे अची पढ़ाया तो घनश्याम अचण ते चई वाधायूं थी मां छाजूं वाधायूं चए पहिरियों हुयो हिकिड़ो हाणे ॿियो बि पुटु चयो मिठड़ो मां वाधायूं थी यार खाराए पुणियो सीरो चए सीरो तोखे हाणे ई खाराए यार करो हिकिड़ो खंड ते उधार सीरो तोखे हाणे ई खाराए यार करो हिकिड़ो खंड ते उधार मां चयोमांसि तो ॼणा बचा ॿिया बि अची
चीला समाप्ति पे बीमार के नती बीमार वट मुखे को आइडियो खंड में चीला देतियो ना बुधाए के तुझे पुत्र जो है विहां जी वेडी थे तू होश तो अपनी पे जाए चेंगे दादे में बाकी न खपे पैसों पाई आधी जिस ताई खंड जो चार बोरा में मिलता मैंने पुत्र जी कौन सी शादी मैंने पुत्र जी कौन सी शादी सिंधी जी बताओ कि गंजन के कंगोट कायम सिंधी बोलो ये कहां विषय दिया पूछो गंजन के कंगोट कायम सिंधी बरपट में बाग लगाए सिंधी बढ़िया गंजन के कंगोट कायम सिंधी बरपट में बाग लगाए सिंधी आया हुआ अच्छा हुआ आया हुआ अच्छा हुआ माने जिते किते चैंपियन आए सिंधी बढ़िया बढ़िया धंधे में कविता में क्रिकेट में राजनीति में और डॉक्टर शो में लगा लो कमाई सिंधी अच्छा भैया गोट शहर शहर में गोट शहर में बाजारी में सुबह वधाइन सिंधी ताली हां ये हर लाइन में आप लोग जाओ अच्छा एक शहर है वो क्या है कि गुस्सो छोटो लगे शहर कि गुस्सो छोटो लगे शहर शायद हिते नाहे सिंधी शायद हिते नाहे बढ़िया कर्नाटक और शहर में जे सिंधी बोलने में और आज हिते सिंध छोटी लगे अच्छा भैया आज हिते सिंध छोटी लगे छो तो मेरा सिंधियत जाता मनाए सिंधी छो तो मेरा सिंधी लगे बढ़िया बढ़िया ये हुआ महेश मूलचंद कंप्यूटर का अगते निकरण वाला अगर कोई शख्स थींदो तो सिंधी माण्हू थींदो सही बता डॉक्टर में वञण खां पोइ दुबई वञण जो अवसर मिलियो तक हुन में 5 रुपए जो सिक्को न मिलियो मशीन पेर न छॾींदी आहे इहो पॉलिश करण जो सिस्टम आहे हुते दुबई में त जेको मां सां गॾु ढोलक वॼाइण वारो हुयो हुन चई मूंखे सुंदरानी साहब हलो त जूतो पॉलिश कराए था अचूं त मां चयमि 5 जो कॉइन अथव खुलियल पैसा अथव तव्हां वटि चई पैसा ॾेई करे पॉलिश कराई त छाजो सिंधी माण्हू अरे मां चयो भाई मशीन कंदी आहे हिते माण्हू न आहे कि तूं हुनखे बेवकूफ़ ठाहे छॾी कि मां सां गॾु मां बि पोइ त वञी मशीन खे बेवकूफ़ कीअं ठाहींदो आहे पर सिंधी माण्हू कमाल छा धमाल मूंखे वठी वियो ढोलक वारो पाण सां गॾु टेडिस कीअं पॉलिश कराए विया मां बि बीठो ॾिसां पियो हुन ढोलक वारे छा कई सिंधी माण्हू हिकिड़ो जूतो पेर जो हुन में विधई मशीन पॉलिश करे पेर ॿाहिरि कढी छॾे ॿिए पेर वञी करे ॿी मशीन में वञी करे अरे मां चयो कमाल आहे यार हे अच्छा मुसीबत ठाकुर अॻिते मुसीबत हिते शेख जी पहिरियों ई पेर विधई मशीन पेर पकड़े वरितई अरे माण्हू पकड़े अलाए माण्हू सिंधी माण्हू ॾिसी करे माण्हू खे मज़ाक ॿुधंदी आहे त माण्हू अची वियो सिंधी माण्हू वटि चई साईं गीतांजलि टाकी जो रस्तो ॿुधायो उन सिंधी माण्हू असांजे कटनी वारे हे असांजा सिंधी भाई असांखे जिते पहुची वञे उते मस्ती पंहिंजो पाण थी वेंदी आहे इन जे करे पंहिंजे सिंधी समाज जे लाइ सिंधियत जे लाइ खपे जोरदार ताली वठणी खपे कि पतो पई आहे कि प्रोग्राम लॻी रहियो आहे अचो मां असांजी कुछ बारन के बेचारे के ना घर मोबाइल से थोड़ा कुछ रहे थोड़ा करता रहे तो जेके बच्चे कुछ ना वो थोड़ा अड़े है इतना समझदार आहे कि मुझे ये कविता समझी सघंदा त हिकु नंढड़ी सी मुंहिंजी रचना मुंहिंजे नंढड़े भाउरनि भेनरुनि लाइ ख़ासि आहे ख़बर चले कि कू रोज़ सवेरे अखबार पढ़ूं खबर चले कि कू रोज़ सवेरे अखबार पढ़ूं बिल्ली चवेगी म्याऊं म्याऊं विक्की विक्की टॉफी खाऊं हुआ करता चू अरे हुआ बिना तो रहते दादा संभाले ले छोड़ो हुआ करता चू बांदर करे मध्य माचू अरे छोड़ दो बांदर के कुत्ता भौंकन भौ चोरन के अचो बजाई कुत्ता होना तो चोरन ही लागे काटिया कां उड़ंदिया कां आदि मिले तो कुल्फी खाऊं बढ़िया मोर नचन करे म्याऊं मोर नचन करे म्याऊं अरे जल्दी छाजी अथवा भाव थोड़ा आराम सां वेहो थोड़ा आराम सां मज़ो माणो मोर नचन करे म्याऊं जल्दी छाजी अथवा भाव गधा चवे तो भेचू गधा चवे तो भेचू
बोझ अन्ना केतिरो खींचूं। बढ़िया बढ़िया। तो चवे थो टे 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 नंढे ॿारनि खे तोता ॾाढा वणंदा आहिनि। तो चवे थो टे 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 मखण मानी अमाड़ी जिनकी उड़े पई ची 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 जिनकी उड़े पई ची 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 बाबे के वड़े की मिठी लीची आखिरी लवरी दादो जियो हाथी हाथी छोला सूंड लुटायो हाथी छोला सूंड लुटायो खटड़ा मिठड़ा गोला खाओ खटड़ा मिठड़ा गोला बढ़िया बस मतलब मेरे भावन देने की कृष्ण की बड़ी इच्छा हुई एक अंजे कुछ बुलत नहीं उसे तो माँ उन्हें जगह थोड़ी कहनी जी के मन में भावना आए उन्हें के ताने सामने रखना चाहिए मुखाम बुलत नहीं गई कल उमास जी रात में चंद्र गोलण जी मुखा भुल थी वई अॼु किस्मत मुखा रुसी उनजे दर हली वई कल उमास जी रात में चंद्र गोलण जी मुखा भुल थी वई अॼु किस्मत मुखा रुसी उनजे दर हली वई बाग लगाया भाई हाल ॾिसजो मुंहिंजो छा थियो बाग लगाया मूं चंपा चमेलीअ जा बाग लगाया मूं चंपा चमेलीअ जा सिकाए मुखे गुल मालण खड़ी वई बढ़िया 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 खानी बढ़िया वरी अॻियां गुलनि जो हाल ॾिसो रोज़ जूड़े में गजरा महकाए थी ॾेखारे गुल त खड़ी वई वरी रोज़ जूड़े में गजरा महकाए थी ॾेखारे सुरहान मुखा वो नाज़नीन खणी वई अॼु चंद्र गोलण जी मुखा बुल थी वई अहिड़ा हाल ॾिसी आखिर मुंहिंजी कलम उथी सुंदरानी साहब चवनि पिया डायरी छो थी हथ में रखी मां चयो छा कयां मन में जहिड़ो भाव गज़ल लिखजी थी वञे गज़ल लिखियमि घणेई हुनजे हुस्न ते गज़ल लिखियमि घणेई हुनजे हुस्न ते महफिल में गाए बाई खड़ी वई अॼु चंद्र गोलण जी मुखा बुल थी वई गुल केॾा न संभालियमि गुल कंद वास्ते गुल मां साठियां पई गुल केॾा न संभालियमि गुल कंद वास्ते गुलनि जी मिठाण मोहिनी खणी वई अॼु चंद्र गोलण जी मुखा बुल थी वई तरसम सदाई नेण सां जाम पियण लाइ आशिक़ जे मन जी आहे ॻाल्हि तरसम सदाई नेण सां जाम पियण लाइ लाई हुनजे छपनि में पिक बि सुकाए वई अॼु चंड गोलण जी मुखां फुल थी वई आख़िरी में ॾिसो केतिरो करण खां पोइ हाल थियो छा हिकु टिक निहारियां पियो हाणे हेॾी उर परी अची वई समुंड छा कयो हिकु टिक निहारियां पियो हुन बेनज़ीर खे हिकु टिक निहारियां पियो हुन बेनज़ीर खे अखियुनि में सुरमो मूंखे पाए हली वई अॼु चंड गोलण जी मुखां बुल थी वई चंड गोलण जी मुखां बुल थी वई बाकी का सब विशलदासी केड़ी ट्रेन था 14 अच्छा बाकी हाणे मूंखे कुझु ख़बर न आहे ही सभु छा थियो तोखे पाइण जी तमन्ना हुई इहो चई नथी सघां तोखे पाइण जी चाहत आहे ख़बर न आहे कारा पकड़ मिड़ी आया आहिनि आकाश में कारा पकड़ मिड़ी आया आहिनि पर मींहुं वसंदो ज़रूरी त न आहे मन मुंहिंजे में सवाल आहिनि घणेई पर जवाब मिलंदा ज़रूरी त न आहे वञण वक़्तु तोखे केॾो छॾियो प्रेमिका जे दिलि जी ॻाल्हि आहे वञण वक़्तु तोखे केॾो छॾियो तो न मञियो हाणे तुंहिंजे अचण जी उमेद न आहे तुंहिंजी जुदाईअ जो ग़म कीअं सहंदसि इहो को सहुलियत न आहे आख़िरी से करे ॼाण चाहींदसि हथराइयो प्रेम जी मंज़िल पर हाणे इहो मुमकिन न आहे हथियारो प्रेम
जिया मंजिल पर हाणे इहो बि मुमकिन न आहे तुंहिंजो मुंहिंजो न बदिलो तुंहिंजो मुंहिंजो मिलन न बदिलो त छा दिलियुनि जो मिलाप घटि त न आहे दिलियुनि जो मिलाप बढ़िया आशा जी असांजे विच में न्याणी पंहिंजे माउ खे ख़त लिखे अम्मा मां हिते ख़ुशि आहियां तूं को बि ख़्यालु न कजांइ अम्मा मां हिते ख़ुशि आहियां तूं को बि ख़्यालु न कजांइ बुख में धक चंबा फुल ऐं पालतू खाईंदी आहियां अम्मा मां हिते ख़ुशि आहियां तूं को बि ख़्यालु न कजांइ ससु वेहण न ॾींदी आहे सहुरो ॻाल्हाइण न ॾींदो आहे निणानूं बीहण न ॾींदियूं आहिनि देर सॼो ॾींहुं गारियूं ॾींदा आहिनि ऐं हे राति जो सुम्हण न ॾींदो आहे अम्मा मां हिते ख़ुशि आहियां तूं को बि ख़्यालु न कजांइ ॿियो उते सभु ठीकु हूंदो बाबा महिल ते दवा वठंदो हूंदो महिल ते तूं सिलाई वारे खे व्याज ॾींदी हूंदीअ हट जो केस हलंदो हूंदो नानकीअ जानकी जी पढ़ाई ठीक हलंदी हूंदी हट जो केस लंगर ठाकुर साहब वकील साहब घर ईंदो हूंदो अम्मा ठाकुर साहब पूरो अथई तव्हां सिंधी सभिनी खां सुठा थींदा आहियो छाकाणि संसार जी सभिनी खां पुराणी सिंधू सभ्यता जा अंश वंश आहियो एतिरी बीमारी रुगो असां भयल में थींदी आहे तव्हां सिंधियुनि में न थींदी आहे हाणे जिनजी चए थी कि गरजाणे में वेंदीअ त हीरो होंडा सां गॾु ईंदीअ अकेली न ईंदीअ मूंखे ख़बर आहे ईअं थी न सघंदो बाबा मूंखे हीरो होंडा वठी ॾेई सघंदो तो ई त चयो पेकनि मां डोली ऐं सावरनि मां अर्थी निकिरंदी आहे तो ई त चयो पेकनि मां डोली ऐं सावरनि मां अर्थी निकिरंदी आहे पर न्याणीअ जी हिकिड़ी वेंदी अथई अगरि न पढ़ींदी त पाप पवंदे पहिरियां त हे ख़त पढ़ी करे फाड़े छॾिजांइ न त पुलिस हिननि खे ॾाढो मारे पहिरियां त हे ख़त पढ़ी करे फाड़े छॾिजांइ न त पुलिस हिननि खे ॾाढो मारींदी ऐं मूं वांगुरु विहांउ में नानकीअ जानकी सौदेबाज़ी न कजांइ न त पाप पवंदे पाप पवंदे ॾींहं मोटी करे न आयो न फोन न चिठी न तार हिननि जी घरवारी खे चिंता थी वियो कान्हे त पड़ोसन वटि वई चई छा कयां चई हलो पुलिस में रिपोर्ट था करायूं हिननि जी श्रीमती पाड़े वारी खे वठी करे पुलिस वारे वटि पहुती थानेदार वेठो चई दादा की कहिड़ी ॻाल्हि चई असांजो मुड़ुसु हली वियो आहे 2 ॾींहंनि जो चई करे वियो 8 ॾींहंनि खां आयो ई कोन्हे छा कयां थानेदार चई चिंता न कर मां त हिन टेंशन न वठो माने ॻोल्हण जे लाइ वठी अचण जे लाइ टेंशन न वठो पंहिंजे पतीअ जो हुजो ॿुधाए चई साईं सन्नो हिकदमि बढ़िया क्लीन शेव मथे ते नंढा नंढा ॿार ॿिन्ही अथनि मोबाइल हिकिड़ी कार था रहे त ॿी कार में चढ़े त जेका पाड़े वारी गॾु वई हुअसि न हीअं झूठ ई चई छाती ॿुधाए भेण असांजो घनश्याम त ईअं लॻंदो ई कोन्हे त हुननि जी घरवारी हुनखे चुप कराई चई हीअं भेण चुप कजांइ वञण वारो त वियो पुलिस जंहिंखे ॻोल्हे अचे उहो त घटि में घटि ढंग जो हुजे सम्मान यार एक रोज और ये पूरी खबर पर सिंधी प्रोग्राम वाले जय झूलेलाल अरे यार किस्मत वाला आए नहीं यार कटनीय वाला नहीं मैं के कार में बहुत खबर किस्मत वाला आए यार कटनीय वाला झूलड़ी के पास आया अच्छा ने वाला न्यारा अरे पंजे ने के जो प्लाट दे वाले पंजी काम अरे पंजे ने के जो प्लाट दे वाले पंजे ने के काम यार सिंधी समझी ने त आहे तरक्की छावे अरे मुखाने भगवान तुझे बलु पुत्र भगैया धीर अरे माता से बिगाड़ छत पुत्र बढ़िया बढ़िया यार मुखाने भगवान तुझे बलु पुत्र भगैया धीर माता ने बिगाड़ छत पुत्र धीर पर कोई भी सिंधु में नक्शा हटाया मैंने मारू या सिंधु को चालीना जोरदार हो जाए ताली यानी सारे हकदार हुए सिंधी में अच्छा बाहर जल्दी का उछाल नहीं है ये तो जुड़ा नहीं के पाए एक मैंने जो वाली फोटो ये तेरी बाहर सवाल है रात नहीं है टेंशन नहीं बनवा उन्होंने फोटो देखे कि दादाजी आपकी शादी हो गई मेरे पीछे जाओ जब हाँ हो गई यार किसके साथ अरे तेरी दादी के साथ और
एक मोदी एक जैनी एक मुसलमान एक सिंधी सवाल करूंगी ॿुधायो सभिनी खां वॾो भॻवान केरु आहे चयो जैनी तो दिमागी इसे नो एक क्रिश्चियन टीचर वरी ॿिए खां पुछो मोदी अलाह केरु हुन चयो असांजो बुद्ध भॻवान नो वरी चयो मुसलमान असां अल्लाह इसे नो वरी चयो सिंधी ये टीचर सभिनी खां वॾो भॻवान आहे जीसस क्राइस्ट ये वेरी गुड मुसलमान ने ये किसे वो पूछे ये सिंधी बच्चे ये तो तुमने कैसे बोला भाई सभी ना हो तो बोला जीसस क्राइस्ट ये टीचर सही बात है यार आए सभी ना हो तो सारे झूलेलाल भगवान प्राण धंधो पानी लगे दिया नहीं तो औसत ना अच्छा बेटा है कि लोकल वाली विपटे जानी उन्हें कुछ याद है आम में चूसरी अरे आना तो छक्के ही नहीं इलाज करे 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 धकती गई आकर के दस अरे नहीं है यार बीमारी है उन्हें बने ये तो आधा बनी रात जाने अच्छा नहीं कोई में माया ने अरे तेरी मुझे जॉब करो एक बार चूसर छक्के ही हो लो इलाज करे करे धकती गई था क्या ये बस अरे जी गुल्ला है इस शौर वाले अरे चोर की चटी से को ढेरी चोरी पकड़ ली अरे कितना आपको साइड सो अच्छा झूले नहीं के पाए नहीं सारे सभी झूले नहीं के पाए बाहर नहीं मारे नहीं आज जगह गोपाला निकल रहा है एक ही निकला मंदिर में झूला तैयार जो सफर सुठोने प्रोग्राम सुठोने मुझा धार खिली खिली प्रोतीरो है और इतने झूला का नजारा अजब अजब दिखाई दे रहा है ये एक गोपाल मंदिर में अजा सीढ़ी पे तेज रखियो मस एक नशे वाले की एक आदत गई बड़ी बात लगी से एक पहले मेरे सवाल का जवाब दो ठीक है यार ठीक है क्यों नहीं या पूछो ये बताओ इस दुनिया में कौन है सबसे बड़ा अरे मंदिर ठीक है तो मंदिर बताऊं क्या भैया मंदिर सबसे बड़ा अच्छा मंदिर सबसे बड़ा तो धरती है क्यों भैया क्यों सवाल मारे ठीक है भैया अब तो मेरा हाथ छोड़ो अच्छा ऐसे अगर धरती बड़ी शेर नाम ले क्यों खड़ी बड़ी सवाल अरे बाबा शेर से नाम बना यार मेरे जाने अभी निकल जाएगी ये शेर नाम कैसे पड़ा अगर शेर नाम बड़ा शंकर के क्यों पड़ा अरे मेरे भाई शंकर भगवान बड़ा अच्छा शंकर भगवान बड़ा पहाड़ में क्यों पड़ा मारी जिनी यार के रोरी जिनी अगर काम को देखिए अपन की जो छापते वाले अरे भैया ठीक है शंकर भगवान बड़ा बोलता हूँ तो बोलते हो पहाड़ में क्यों गिरा तो पहाड़ बड़ा अब तो छोड़ो अच्छा भैया पहाड़ बड़ा हनुमान कहते हैं क्यों अरे मेरे धन्य गुरु हनुमान बड़ा तो छोड़ो हनुमान बड़ा आगे चलो क्यों बड़ा अल्लाह द्वारे करियो इच्छा का राम बड़ा यार मेरे छोड़ो भैया भगवान राम बड़ा राम के पीछे क्यों बड़ा आई मुझे दीपक घर आकर हार आएगी हे ज्ञानी हे महात्मा मुझे नहीं मालूम यार कौन बड़ा तुम बताओ यार कौन बड़ा अब ये काम सुनो इस दुनिया में वही है सबसे बड़ा जो खुद पीने के बाद ये काम देख रहा
उन्हें आपको लोगों को शिकायत देना है पुत्र से की शिकायत है और परेशान है कि पुत्रवा परेशान है सस के नवा परेशान है नो के ससुमा पर अच्छा भी क्या भी नो के आगे का भी है लेकिन तो ग्राह की बीमार नो के सग के पुत्र साल गीता लो बता पर मुक्ति मिले नो के बिल्कुल आगे का नहीं कहीं आई गीता नो जा पड़ी गीता के प्राण भले कुछ ये ना सस नो जो झगड़ो सस कई कर रहा है जल्दी बदी नहीं कर रहा है और नो से अम्मा चुप कर दिया पर और नो है आगे का दिन है पर वो ने आपको की शिकायत आ गई सस ने नो भावनी या पी के पुत्र ना ये मुझे मुस्कुरा रहा है चला कुछ रहा नहीं सुखी रहने पुत्र नवसा बुद्धू भोले भोले अरे बात रख बंदे बंदू रख भोले बढ़िया 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 सुखी रहने पुत्र मुस्कुरा रहे सुखी रहने पुत्र नवसा बुद्धू भोले भोले अरे बात रख बंदे बंदू खोले या तो ये बालों को पंद्रह के सामने बालक बने जवानी सुधा को तब ये बालों बनो या मस्ती में अरे कांटराज रूपनंदी गली बस्तिया में या हानि बारह रुक गया हानि बारह रुक जाने में क्षमा तो के जाया एक खर्चे के नाम दिया गया हानि रुपयाने एका खर्च दिया ने यार भरता सोटा ने कुछ सोटा है अति वजन कुछ जैसे लो पारे अति वजन सजा बल में या अंदर व्यवहार जड़ी अरे पानी की काचू का सने ऐसा के मुंह काजू का समझने मरी असागे मूंगफली मरी समझाई ने जवना काजू भाषा तो बोले अरे बात रख बंदे बटू बढ़िया बढ़िया बच्चों आओ बढ़िया शादी का कोई मानो पीने को जो बेल शादी की जमानो छूटो शादी का कोई मानो माटी ने को जो बेल अरे बार खुशी है नो अरे बार खुशी में जोड़ी ले धूम अटवाए बेल रात की मेहनत काम कोई जेतू घर में घेरने अरे जाने अम्मा देवी जने जो फिर मेहनत कोई बीच में तो लगी रात की मेहनत काम कोई जेतू घर में घेरने जाने अम्मा देवी जने जो फिरने वाले अरे टेंशन है जो वीडियो के ये टेंशन है जो वीडियो के लिए या के चाहे अरे गाय के तो ने गौ माता मेरे खबर ही नहीं मेरे बारे में खा के अंदर लो दुकान दे लो रोज उनको घर खा रही लो गौ माता ने अरे के लिए रो का तुम में एक भी हो कई काले मां मन मुके ने बन गया रोज गौ माता ने के तो जो अरे मां यार देव आके तो सालो आकर कुछ ही ये चले तो वीडियो ने या जाने अरे ये नहीं बताने जो माला हमारे के जवानी के ये गरीब शादी जवानी के ये शादी शौक चलेवा रोले अरे बात रख बंदे बटू बढ़िया ये बुढ़ा बोली अने बुढ़ा बोली ये बुढ़ा बोली जवानी सखई आंसू बंदे लड़की लमनी लकड़ी इंदे जवले मुखे चले छिक्कर के छिक्कते बंदे गोर में गए दादा अरे खंगी स्टेशन है जो कर नहीं खाता संपासी नक कमरे कुंड में जब जाए भम भम भरे अनवात रख बंदे बटू खोले चले बाबू के तो रक्षा सुखी है पर ध्यान मेरा माता सुखी केरा
सुखी आने से सुखपात जिन जो बात न खोजो अरे माँ की ये चरण में सचो स्वर्ग क्या बात है क्या बात है। सुखी आने से सुखपात जिन जो बात न खोजो यार माँ की ये चरण में सचो स्वर्ग बोलो अरे पंज मिनट एक इंसान खड़ा बोले इस अरे जान धोले नहीं है तू छोड़ दे भूले हाय हाय वरने की आशीष सदना यार वरने की आशीष सदना तू धीरे दे हाथ अरे घरे सेवा तुझी धीरे दे माला माला क्या बात। अरे लग पछताई ये यार पछताई ले देवेगा उडरी उन खटोले अरे बात रख कहीं जो बंदे बची माँ कहीं समझेगा ये कौन है अम्मा दफन में कोई शीशे में कोई पाउच में लिखी अम्मा तेरी दफन में कोई शीशे में कोई पाउच में लिखी है अम्मा गरीब गुरबा अम्मा मेरा बागड़ा मगाल गाल क्या बात। अम्मा मेरा क्या बादाइन तो बिन तुझको की धन प्रीतिगल मुर्गी माँ तेरी दाल शांति थी दो क्रोध न पाला जान कदी कटे जान कदी कटे हमारे बुद्धि विजात कौन थे के बेहोश तो अम्मा से को अच्छी मिठो अहरो के था ब्रेक मकुश रिजी जल तुम तुअर दाल माहे मसूर तुम्ही रख पा दाल मत भाई दाल मत दाल बजाए दाल मत समथिंग जो भी बने दाल मत दाल कच्चे दाल मत दाल कच्चे कच्चे अम्मा खंड खुटी गई खंड मानती अम्मा खंड खुटी गई तेल तीरो तो बिद तो आए देखो अम्मा अगरबत्तियों में धूप जलायूं लगाई सिंदूर जो देखो जी जल जप्यूं तो खेरी हरात विसीरो उज्जैन जो महाकाल अरे नाम सुनिएगा ये संजय तो अम्मा हिंग जीरो कोना विरोचा जो धीरे नारा तो चुना बाजी तो अम्मा हिंग जीरो कोना विरोचा जो धीरे नारा अम्मा तो कर विसीटी हरी सदीन तो के देखड़ा दिए आवाज रे जीजल ओ माता ओ देवी वरी अजी कान्हाय घंटी बजाए न दे विश्वकाल माता दाल बड़ी तेरे दीपा माता दाल बड़ी तेरे दीपा आप ये होने के तोरमा विनती करना अरे देवनक गुगदामन जी हिकड़ो अर्ज खड़ी तू अखाए अम्मा बोरन ने उसाटी ने तोखे तिनके सोच खाए जन हेरो सेवर लगाए काला बारी थियन कंकाल काल मत काल कंदी तेरे अम्मा के गई आने दिखार बजट बिगाड़े
शादी आपको पर नीचे सिंगिंग आया करारी बल्कि इतने में माफी आपा टीका लाए कौन है तू तेरी हालत खराब थी चाहता ना क्यों बगैर तो ट्रेनिंग लग गया 4 बजे 5 बजे लग गया अगर छोकरी है क्या नहीं हो तो और तू दे ऊपर कर दियो दिमाग फ्यूज दियो ते कर लेके बाद का गणा मारा है दीदी ये घबराई है वाह दीदी निकली हो अरे तेरा काम है तू खर्चा दिया ऐसा एक हालत है ऐसी तरह लुको सुबह शाम रहेगा दीदी का दी अगर ये मंगलो थियो ओ तलाई करना मोबाइल चला फौरन महीनन में बारन तरी कंसा वो की प्यार जताई दुरे दीदी का अच्छा तो दीदी का जब ये मंगलो थियो बड़ी थोड़ी रात अगले बड़ी ये छोकरी को नहीं और लगे तो 12 मिनट तो किनारे ही अभी यार ना साल में काम राजी बनेगा एक बार हम निकल आते हैं अगर ये शादी थी गई चाहे पानी नहीं की पूरी इससे करिए ना भली पी तो थोड़ा खाने के वालों छोकरों कर रही है छोकरा खाने जनवरी में दिसंबर में जनवरी में ईदी जो विंटर आंतरराष्ट्रीय चाहत जो हीटर हर वक्त देखी नंदी रजाई ये विकदासी छुपम छिपाई अभी छाती झुकन गया अरे छोकरी लाइनी मार मस्ती कनासी सयोनी वे प्यार कना रोकनी माने के मार मस्ती कनासी सयोनी वे प्यार नासी अपने में जे न मिलना सी हाय कोई न कोई जकड़ जाए पाई के कर लो आप थोड़ा चुप रहो कोरियल हारे दोस्त चैटिंग करने लाए इंटरनेट लगाई यार वो ठीक था कोरियल मई महीने में थी जो गर्मी फुल साइड में पार्टी करनासी जून में बटनासी लंबी वेकेशन हलनासी भाई घूमना हिल स्टेशन आधे करते बड़ी घूमना हिल स्टेशन घूमना अरे घूमना जैसे का आप सी बोले या घूमना जैसे नहीं बोले हिल स्टेशन घूमना जून में बटनासी लंबी वेकेशन हलदासी भाई घूमना हिल स्टेशन जुलाई जब नमन छाती मई जून वाले छोटी कर जुलाई में सावन जो वसन शायद भी ऐसे जो जुलाई में वसन कि जुलाई में सावन जो वसन तो सावन ऐसे पूरो अगस्त करनासी कोई न कोई बंदोबस्त करना नहीं तो छोकरी का नहीं वो लंदन की हलना हुक्का में लंदन की हलना सी पेरिस की हलना सी दूर दुराजी यार शाह सजोनी रिकॉर्डिंग जगह भाई छोकरा जाना मुझे तो प्यार हो आते दो सितंबर होते तीनों अचल तुझे घर वाली जो ईदों महीनों अक्टूबर जीव सदा से वही सन से नहीं सदा असार बंद नहीं सनसेट सदा मेरी छोकरी के वाली जो ईदों तेरी नवंबर इसी तू surrender चिकाई चली मेरे बंदे surrender दिए ने दालपकी की पारा दिसंबर वही ले आए हिन दिल ते मोहर पंडित छुट्टा तारी पकी की पारा दिसंबर ये दालपकी की पारा दिसंबर वही ले आए हिन दिल ते मोहर अरे छोकरो एक्शन गाड़ी न होती घोड़ी न होती
અને કંદીઓ જે કુમાર હીરા ભગવાન મોરન મહીરન ની મોરન તરી ગંસા ઓ પ્યાર ગઈ મેરે ડીગીકા હાર લગે તો બારા મિનિટન જોગના રહી પાણી ડીગીકા पर तमाम सुठो हास्य कवि सम्मेलन जी जेका परिकल्पना है उनके साकार कयूं विहांव जो इहो गणित थींदो ई आहे साईं महेश देवनानी साहब वेठा आहिनि असांजा ओम भैया बि वेठा हुया जोधाराम नओं विहांव थींदो आहे माण्हुनि जो उन जो घर वञी ॾिसो कमरा ॾिसो विहांव खरी पवंदो आहे तबियत ख़ुशि थींदी आहे गुलाबी दीवारूं थींदियूं आहिनि प्रिंटेड पर्दा थींदा आहिनि डिओड्रेंट थींदा आहिनि सेंट जी शीशी थींदी ग्रीटिंग कार्ड थींदा आहिनि 5-7 सालनि खां पोइ उन्हनि जो कमरो ॾिठो पेन जानी गोरियूं आयुर्वेदिक मलहम बाबा रामदेव जी योग जी सीडियूं इहो सभु मिलण लॻे त सम्झो माण्हू कवि सम्मेलन ॿुधण लाइक़ थी आहे हिते जेके वेठा आहिनि सभु वेही वेठा आहिनि थी करे घर मां रत थी करे बिल्कुलु आराम न त जेके समझदार माण्हू हुया उहे त विया पर चङा माण्हू वेठा आहिनि मां तव्हांखे हथ थो लॻां कमाल आहे असांजी मीडिया हिते आहे उन्हनि ससु बि वेठल आहिनि हिते त मां उन्हनि सां क्षमा घुरंदे अॼुकल्ह टेलीविज़न भाषा मटे छॾी ॿ माण्हू पाण में ॻाल्हाइनि मूंखे त हिकिड़ी टीम आई आहे भेण माचिस ॾिजाइनि त माईअ पंहिंजी ससु खे हथे करे चयो की हिनखे खणी वञी हे छा आहे किथे वेंदी आहे पाण लॻाईंदी वठंदी आहे हिन खां सुठो माचिस तव्हांखे किथे मिलंदो त हे टेलीविज़न भाषा मटिजी वई टेलीविज़न जे करे पर हे जेको चवनि पिया दाल माता दाल अॼु खां 10-12 साल अवल बिज़नेस छॾे कवि सम्मेलन में वञण जी सोचियो पिया त असांजी श्रीमती जी सभिनि खां वधीक नाराज़ थी कविता पढ़णु हे सभु सुञो कमु आहे कॾहिं न कयो पर असांजी धुन इहा हुई की न असांखे त कवि सम्मेलन में कविता पढ़णी आहे हे महेश मूलचंदानी असांजो तेॾी महिल गुरू हुयो आख़िरकार असां कविता पढ़णु शुरू थियो कवि ठहियासीं जाल हमेशह बुनबुनाईंदी रहंदी चवंदी रहंदी हे सभु सुञा कमनि कोई न हिकिड़े दफ़े छतरपुर में कवि सम्मेलन ॿिए रीवा में कवि सम्मेलन हुयो त छतरपुर जे कुझु कवि मूंखे फोन कयो चई सुञाणी साहब किथे आहियो मां चयो पंहिंजे घर में आहियां चई यार सुभाणे आहे कवि सम्मेलन रीवा में त रस्ते में पवंदो तव्हांजो नांगो त कुझु देरि 15 मिंट 20 मिंट तव्हांजे घर रुकंदासीं मां ॾाढो ख़ुशि थियुसि असांजा कवि दोस्त अचनि था मां पंहिंजी घरवारी खे ॿुधायो मां चयो कुझु कवि दोस्त ईंदा सुभाणे मंझंदि जो घर रुकंदा चई जीअं तव्हां सुञा हे कवि दोस्त छाजो रुकंदा हे मंझंदि जी रोटी कंहिं होटल में ढाबे में न खाइणी पवे इनजे करे तव्हांजे हिते रुकंदा थी करे अरे मां चयो त पोइ टेंशन छाजो आहे रुकंदा बि त थी करे चई घर में पियो छा आहे जो खाराईंदव तव्हां उनखे मां चयो मगर हे दिमाग़ सां कुझु न कुझु खाराईंदा दिमाग़ सां छा खाराए मां चयो घर में कुझु पियो आहे चई ख़ाली दाल पई आहे बबलू भाउ जी दाल माता दाल हिकिड़ो माण्हू ॿुधाइण आहे 81 रुपए किलो हली रही आहे विकिणण वारा बि साम्हूं ई वेठा अथव तव्हांजे त पतो पए मां चयो घर में छा पियो चई दाल पई आहे ख़ाली मां चयो तूं दाल कजाए दिमाग़ सां उन्हनि खे सभु खाराईंदा चई कीअं दिमाग़ सां खाराईंदव मां चयो दिमाग़ सां खाराईंदासीं न त छाजो सिंधी माण्हू छाजो कवि चई कीअं खाराईंदव मां चयो ईअं खाराईंदासीं कि जॾहिं उहो दोस्त मुंहिंजा कवि ईंदा हुन कमरे में वेंदा मां तोखे चवंदुमि मुंहिंजा दोस्त आहिनि सुठी भाॼी कर तूं हली वञाए रंधिणे में अधु कलाक खां पोइ हिकिड़ो बासण किराए धड़ाम जी आवाज़ ईंदी मां पुछंदुमि छा थियो तूं चइजांइ पनीर जी भाॼी किरी पई अधु कलाक खां पोइ ॿियो बासण किराए मां पुछंदुमि छा तूं चइजांइ भिंडी जी भाॼी किरी पई ईअं धीरे धीरे करे बासण किराए मां पुछंदुमि सभु किरी पियो कुझु बचियो बि आहे तूं चइजांइ दाल बची आहे मां चयो खणी सभिनी खे 2 चमचा खाराए थो छॾियां त असांजा कवि दोस्त सम्झंदा कि यार कई त ॾाढो पर छा करे वीचारो दाल ई बची मां असांजी क़िस्मत में साईं छा थियो हुन ॾींहुं उहो ॾींहुं आयो कवि दोस्त अची करे वेठा कमरे में मां घरवारी खे चयो मां चयो वञी करे हिननि जे लाइ सुठा सुठा काम कर असांजी घरवारी हली वई अधु कलाक खां पोइ हिकिड़ो बासण राम जी आवाज़ थी मां पुछियुमि छा थियो चई सत्यानाश दाल ई किरी पई साईं जॾहिं क़िस्मत ख़राब थींदी आहे त ईअं ई थींदो आहे पर कवि थियणु न छॾींदो आहे कवि अगरि न हुजेव त तव्हांजा अहिड़ा मुस्कुराईंदा तव्हांजा अहिड़ा खिलंदड़ चहिरा न ॾिठा हे बल्लू भाउ बि खिलाईंदा रहंदा आहिनि असांजा न्याणा साहिब असांजा सेठ साहिब गोविंद राम जी सभु हिते
सभी तमाम सुठी उपस्थिति आ कटनी जा साने मतम घोराता ही आहिनि कि मंझंदि खां पोइ जेका शेवा कटनी वारनि कई आहे हे सॼा कवि जेके ॿाहिरि भोपाल जा आयल गवाह आहिनि कि शायदि अहिड़ी शेवा असांखे काथे बि कोन मिली आहे। मां तव्हांजे साम्हूं बिल्कुलु जेको चतुर व्यापारी थींदो आहे पंहिंजो सुठो जेको सुठी शइ जेका थींदी आहे उहो बचाए रखंदो आहे कि भई मां हुनखे आख़िरी में रखंदुमि। असांजी भेण द्रौपदी धनवानी जेका बैंक में ऑफिसर भी आहे, बैंक में ऑफिसर थियण खां पोइ बि कविता लिखणु उहो बि सिंधीअ में हुनखे ॿुधाइणु हुनजे वॾे जिगरे वारो कमु आहे। इन जे करे वॾियूं ताड़ियूं हुनजे द्रौपदी धनवानी जे लाइ द्रौपदी धनवानी मंच है सामान्य श्रोतागण असांजो मुख्यमंत्री अॼुकल्ह इहे चई रहिया आहिनि बेटी है तो कल है, पर इन जी भावना असां सम्झी न सघूं। उहे इन ॻाल्हि खे चवनि ज़रूरु पर नारी मन त मां सम्झां थी कि ॾाढो चङी तरह इन भावना खे सम्झी सघे थो। त मां तव्हांजे साम्हूं पंहिंजी हिकिड़ी रचना ठाही। हिकु दोस्त खां वधण खां पोइ मुलाक़ात हिकु दोस्त खां वधण खां पोइ मुलाक़ात हाथ पुछो ऐं ॿुधायो। ॿारनि जे बारे में जॾहिं मां पुछो त जवाब ॾिनई हिकु सुपुत्र ऐं 4 छोकिरियूं। हिकु सुपुत्र ऐं 4 छोकिरियूं। मां चिट भरे करे वरी पुछो छो भाई तो पंहिंजे पुट खे सुपुत्र चयो? छो भाई तो पंहिंजे पुट खे सुपुत्र चयो ऐं छोकिरियुनि खे छोकर? सहज भाव सां दोस्त चयो पुट त पंहिंजो आहे, छोकिरियूं त परायूं आहिनि, छोकिरियूं परायो धन आहिनि, छोकिरियूं परायो धन। मुंहिंजी ॿी रचना आहे कि मां नारी आहियां, मूंखे लॻंदो आहे कि नारी महान आहे। मां पंहिंजी रचना में नारी जी महानता रखी आहे। हाणे नारी किथे केतिरी महान आहे। तूं जननी आहीं, तूं धरती आहीं, इन करे सभिनी खे ॾिसी। तूं धरती आहीं, इन करे सभु कुझु सही। तूं धरती आहीं, इन करे सभु कुझु सही। तूं आकाश आहीं, इन करे सभिनी खे ॾिसी। तूं आकाश आहीं, इन करे सभ खे ॾिसी। तूं नंढी आहीं, इन करे सदा वही। तूं ॿाहिरि आहीं, इन करे सदा वही। तूं सिज आहीं, इन करे रोज़ निकिरी। तूं चंड आहीं, इन करे हर राति रंग मटी। तूं चंड आहीं, इन करे हर राति रंग मटी। तूं हवा आहीं, इन करे सदा हली। तूं ककड़ आहीं, इन करे सदा वसी। तूं समुंड आहीं, इन करे सभु कुझु पाण में समाई। तूं समुंड आहीं, इन करे सभु कुझु पाण में समाई। तूं नारी आहीं, इन करे सदा झुकी रही। तूं नारी आहीं, इन करे सदा झुकी रही। तूं मर्यादा आहीं, इन करे सदा चुप रही। तूं मर्यादा आहीं, इन करे सदा चुप रही। तूं जननी आहीं, इन करे सदा पूजनी। हिकिड़ी नंढी सी कविता आहे जंहिंजो सिरो आहे तुंहिंजूं अखियूं। तुंहिंजे अखियुनि में बीठल पाणीअ जो हिकु तालाब बणिजी सघे। तुंहिंजे अखियुनि में बीठल पाणीअ जो हिकु तालाब बणिजी सघे थो
जहमें का हलचल ना, जहमें का हलचल ना। अज तोसा मिली करे लगे तो, अज तोसा मिली करे लगे तो, सजो रेगिस्तान हली करे तुझे अखिन में समाजी बेवारी। अज तोसा मिली करे लगे तो, सजो रेगिस्तान, अज तोसा मिली करे लगे तो, सजो रेगिस्तान हली करे तुझे अखिन में समाजी बेवारी। ऐं तू हिक ब्रेड वांगुरु पाणीअ जी हिक बूंद लाइ भटकी रही आहे। ऐं तू हिक हिरण वांगुरु पाणीअ जी हिक बूंद लाइ भटकी रही आहे। कृष्णा जी बाह में झुलसी रही आहे, कृष्णा जी बाह में झुलसी रही आहे। सुंदराई साहब के भाई कवि जी की इज्जत नहीं किए वजन थे संभाले वटे मुझे को वाक्य याद है कि असा नागपुर में प्रोग्राम ये प्रोग्राम खत्म जो है डरे क्या कि असा जो ग्रुप की मारे ठीक है यार प्रेमी मारो ना नहीं रियासी के जोड़ कट्टी फाड़े देने आ रहे। अरे ये तो मुसा भाई जो करो मैं यार वो ट्रेन का रोज बचा मां तो न बजाएंगे। अरे उन्हें जो मेहमान बढ़िया मुझे खाना इन तुझे एक ने कौन बजाए कि टीका संभाले कर सिद्धि ने संभाले कर कार्यक्रम है। उन्हें एक बार क्या था कि एक खुद को बजाएंगे मुझे एक खुद को बजाएंगे ना बंदूक छोड़े के आवाज गड एक्चुअल खुद को खरीदे के मुंह में संभाले करेंगे। अरे इन्हें समझ में आया कि चक्कर का चल टीका डायरेक्टली कुछ बजा करने का ये मुड़ सके क्यों बोलो नहीं भूखे जरे मुंडल खा दो मुंह खा दो क्यों उनको खड़ी आई ना जी मुड़ से में जब मुड़ घुसने की अरे मां गंदा आया उनका खाएंगे मेहमान अरे यार हां नाम नमाज गड क्यों ना मेरे बंदे के तू फंसे हेडी देर का देखो तो आके बिजुर राय निराले अंदाज में जो आके चिल्लाए ये बदन कभी में के यार तारे चलो वाणी तो आए सामने प्यारो दोस्त अशोक सुंदर योदा तारी संग्राम है हमारे के वर्ष में से बच्चन ऐकानी रचना पढ़ला अन्या भोजन जाए। बस बटन में डाली गाड़ी सीट का बुझो चावला के सामने अच्छा संदेश जो राजेश चंदान सब तमाम सब बैठा है। अच्छा ये बुझोता संदेश टेक्निकल पार्ट है चेहरे लेकिन बल्कि बहुत कमाल है चंद्रा भाई माटी जाल कमाल जिस तक घर न वना रोटी न खाए माते में आड़ कुछ किस्मत आई कलजुग में री जाल थी जाजो कलजुग जाजी जाल जिस तक घर में तो आया वनी कर रोटी खाएंगा चले वनी करे खाएंगे शादी कुछ किस्मत पहले और खीरा कर कमाल बल्लू भाभी चिकी नहीं है क्या चलो भाई चिकी नहीं यहाँ पर चिकी लिसी करे खिलाई गया बदलती हो इकडे दफे मानो टेस्ट करने लगो पी पुत्र के चवण लगो पुत्र पी के चवण लगो दामाद जो टेस्ट करने लगी दामाद के न्याणा सस जो टेस्ट करने लगा तो हिकड़ी सस के 4 न्याणा उन सोचे कि पतो क्या कि केर न्याणो माके केतरो खाईंदो आहे टेस्ट करने लगा चाहे कोई वडे न्याणे के वठी करे कोई नदी जे किनारे खणी टपोट नहीं करो इनो कोन वडो न्याणो पुत्र के समान उन रिपोर्ट नहीं ससु के ये करे बचाए के किनारे पे खड़ी आ ससु डाडी कोशिश से नटे पंजे वडे न्याणे मारू के इंट्रोड्यूस करे ये बे न्याणे के वठी करे वही वडी रिपोर्ट नहीं यो न्याणो भी बचाए करे वठी आ किनारे तो उन हीरो हंडा के बे न्याणे के जड़ी वठी करे वही रिपोर्ट नहीं जे न्याणो भी बचाए करे खणी आयो तो उन के केड़ी लूना के हाने जड़ी चौथे न्याणे के वठी करे वही हे भाई हे माई हीरो मारुति 800 का लूना अच्छी हुई है हाने मान लो साइकिल जो है तो मां साइकिल जे ला सोच
खतरे में विझा उनकी सस ट्रको ॾिनई न्याणे को तुम ट्रको ही न ॾिनई सस वही करे अलाए किथे पहुती ॿिए ॾींहं ते साईं हुन चोथे न्याणे खे स्कॉर्पियो गाड़ी मिलियसि सहुरे जी तरफ़ इहो समाज असांजा साईं सोसाइटी किथे पहुती आहे माना हे चिंता में वजाए उन्हें को न को सहुरो वेठल आहे माने कान जे दिलो दिमाग में इहो थींदो आहे अॼुकल्ह जो इहो समाज थी वियो अॼुकल्ह जी इहा टेस्ट थी वई ॿार ईअं थियण लॻा कि मुंहिंजो ॿार मानी 28 साल जो ॿार मां वटि आयो पापा तव्हांजी नज़र में मुंहिंजी छा वैल्यू एतिरो प्यारो ॿार मां चयो छा यार तुंहिंजी वैल्यू लॻाए तूं मुंहिंजे लाइ पापा टाइम खोटी न फिगर में ॿुधायो अॼुकल्ह जा ॿार मां हुनजे मन में करे लाइ चई छॾे मां चयो तूं मुंहिंजे लाइ 2 करोड़ रुपए ॾियो हुन फौरन नथो ॿुधाए कि फ़िलहाल पापा हुन में रक़म 500 रुपया ॾियो उहो हिसाब कंदा रहंदासीं बाक़ी घर जी ॻाल्हि अहिड़ा ॿार थी विया आहिनि हिनजे करे मां कुझु न चवणु चाहियां पर मां चवणु चाहींदुमि कि अगरि हे सॼे कवि तव्हांजे चेहरे ते हिकिड़ी मुस्कुराहट ॾिनी आहे खिल आंदी आहे कुझु सोचण लाइ बात थी कयो आहे त हिकिड़े दफ़े सॼे कवि जे लाइ तव्हांजो जोरदार तारीफ़ द्रौपदी धनवानी ॾाढी सुठी कविता पढ़ी तव्हां ॾाढे ध्यान सां ॿुधो असल में माण्हू मगन थी वेंदो आहे कि भाई ॾिसे कि ॿुधे छा करे पर तमामु सुठी ऐं विश्वास कयो असांखे अशोक गुलानी ठाणे त फोन हलिया विया भोपाल न उनकी आशंका हुई उनके ये लगे कि सिंधी कवि सम्मेलन पहली बार कटनी में थी रहियो अलाए कीअं माण्हू ॿुधंदा अलाए केतिरी देरि ॿुधंदा मूंखे चयो कलाक जे अंदरि सॼो ख़तमु करे छॾियो पर कटनी एतिरा दफ़ा हलिया मूंखे ॾाढो भरोसो आहे ॾाढे सुठे तरीक़े सां ॿुधंदा आहिनि कवि सम्मेलन में कविता पीअंदा आहिनि हिन जे करे पूरो भरोसो आहे ऐं 2 कलाक खां मथे टाइम थी वियो पर मां एतिरी तन्मयता सां ॿुधो आहे तव्हांजे पेरनि ते हथ थो रखां कवि सम्मेलन ई हलंदा रहंदा हिन कवि सम्मेलन जी परंपरा खे रखियो हिन लिखी कविता तेरी बेटी है तो कल है शिवराज सिंह चौहान चवंदा आहिनि बेटी है तो कल है असांजो नंढो भाउ आहे सुनील जोगी हुन हिंदी में पपा चई बलाइयूं चई मूंखे ॾाढो सुठो लॻो हाणे सिंगरौली में शिवराज सिंह चौहान गॾिया हुया त मां चयुमि शिवराज जी आपकी होर्डिंग में जेको लाइन आई शिवराज सिंह चौहान नोट कयईं कि मां भोपाल खणी वञी करे ऐं हुनखे होर्डिंग में एडवर्टाइज़ कयईं ये जेके असांजी नंढी भेनर वेठी हुई बेटी है तो कल है हुन सुनील जोगी चयो कि बेटियों ने देश में जो चाहा वो पाकर के दिखाया बेटियों ने देश में राष्ट्रपति तक बन के दिखाया बेटी घर में हो तो घर का स्वाभिमान नहीं जा सकता है और बेटी घर में हो बेटा घर में हो तो चाहे ठंडा ठंडा रह जाए बेटी घर में हो तो भूखा मेहमान नहीं जा सकता है बेटा घर में हो तो चाहे ठंडा ठंडा रह जाए बेटी घर में हो तो भूखा मेहमान नहीं जा सकता है बेटियां घर में हो तो घर की दीवारें घर की खिड़कियां दरवाजे और दीवारें तक बोलते हैं मूर्ख हैं वो लोग जो बेटियों को बेटों से कम तोड़ते हैं मूर्ख हैं वो लोग जो बेटियों को बेटों से कम तोड़ते हैं मूर्ख हैं वो लोग शिवराज सिंह चौहान नोट में बेटी असांजे समाज ॾाढी तरक्की करे वरितई असां किथे किथे पहुची वियासीं करोड़पति अरबपति पर अॼु बि छोकिरी जो जनम कमाल मायूसी आहे उदासी आहे निराशा आहे अगरि कंहिंखे ॿी छोकिरी जनम वठी वठे त माण्हू परचाणी ॾियण वेंदा आहिनि टेंशन न वठो हाणे छोकिरो बि थी जल्दी ॿार थी वई ऐं बाई दिवे कीअं बि अगरि 3 छोकिरी थी वई त कोई हुनजे घर मायूं त घर ई न वेंदियूं महीनो 2-4 महीना घर ई केरु वञे हुनजे घर अहिड़ो कहर थी वियुसि हुन सां गॾु 3 छोकिरी त हिकिड़ी रचना है सॼे देश में हुनजो प्रचार कयो कवि सम्मेलन शायदि हिते वञी करे ख़तमु थिए शायदि बहितर थींदो मां उहा कविता उहा लाइन जो गीत जंहिं कॾहिं हिंदी में कॾहिं लिखियो हुयो हुनखे सिंधीअ में चयो ॾाढो वधीक मिशन बि कविता पंहिंजो मिशन बि आहे फैशन बि आहे उहो मिशन खणी करे हली रहिया कि छोकिरी वाकई धरोहर आहे बेटी है तो है त हिकिड़ी छोकिरी 2 छोकिरियूं थी चुकियूं हुनजे पीउ खे 3 छोकिरी पतो पियो टेस्ट कराई त पतो लॻो 3 छोकिरी त इहो तय कई जे परिवार की सुभाणे हिनजो एबॉर्शन कराए छॾींदासीं सुभाणे ही छोकिरी न रहंदी हुन छोकिरी खे बि पेट जे अंदरि पतो पियो कि सुभाणे हुनजो एबॉर्शन थी वेंदो सुभाणे हुन दुनिया में न रहंदी
त पंहिंजी माउ खे आवाज़ थी ॾे, पंहिंजे पीउ खे आवाज़ थी ॾे। हुन चङी छोकिरी जो आवाज़ पंहिंजी माउ जे लाइ, पंहिंजे पीउ जे लाइ और हिन सॼे समाज पिन बंद नंढो तो गीत आहे। हिन गीत खे स्वीकार कंदा। हिन जे विच में कोई गाड़ी मटाइण जी विशेष ज़रूरत आहे कोन। बस ध्यान सां ॿुधी वठंदा ऐं असांजी जेके माता हिन केतिरी बि संख्या में वेठल अगरि हिन ते मिशन ठाहींदा, तव्हां मिशन ठाहींदव त मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी। हे कवि सम्मेलन आख़िरी साकार थींदो। उहा जनमु आहे, उहा जनकी छोकिरी जंहिंखे सुभाणे जन्म वठिणो हुयो, पर तय आहे कि डॉक्टर्स ऑपरेशन एबार्शन जा टुकर टुकर ऐं कहाणी ख़तमु। तो पंहिंजी माउ खे आवाज़ थी ॾे। हिकिड़ो नंढो सो गीत तव्हांजे चरणनि में सेवा। हुन दिल में बाप जो आवाज़ पंहिंजी माउ जे लाइ थी। भले ही तू मां खे लोरी हरी जान। बाप जनम वठंदो आहे, छोकिरो जनम वठंदो आहे, माउ चुमी ॾेई करे, लोरी ॾेई करे, निहाल थी करे, पोइ धीउ चए थी पंहिंजा नंढा नंढा हथ जोड़े करे, भले ही तू मां खे लोरी हरी जान, भले ही तू मुंहिंजी झोली न भर जाए, करे सघी त एतिरो कर जाए, जनम खां पहिरियां न मारे छॾ जाए, मां दीवाया मांखे भी आ जीअण जो अधिकार, माता जनम खां पहिरियां न तुमार, ओ बाबा जनम खां पहिरियां न तुमार, मुंहिंजो ॿुधायो मांखे, अजायो सजायो न सतायो मांखे, मां भी अंश तव्हांजो आहियां, कटे कीन पुछदायो मांखे, जनम अगरि जो तव्हां ॾेई छॾियो त ॾिसी वठां मां भी संसार, माता जनम खां पहिरियां न तुमार, ओ बाबा जनम खां पहिरियां न तुमार, थोड़ो अॻिते हली करे ॾिसो, धीअ खे गुल जी कली करे ॾिसो, धीउ सां भी नालो हलंदो, थोड़ो त मन में भली करे ॾिसो, चौथे पल में बणजी सहारो, ॾींदमि मां भी आधार, माता जनम खां पहिरियां न तुमार। आख़िरी बंद धीउ खे ॿिन्हिनि पासे ॾिसणो पवंदो आहे कि मां जॾहिं आंगुड़ मेटे ॾींदमि, मिठड़ी अबाणी ॿोली चवंदमि, वठी करे नालो पंहिंजे झूलण जो, आंगुड़ रंधिणो सभु सीवींदमि, ॿिन्हिनि गुलनि जे मान जे लाइ ॾींदमि तन मन वार, माता जनम खां पहिरियां न तुमार, भले ही तू मांखे लोरी न ॾेई जाए, भले ही तू मुंहिंजी न झोली भर जाए, करे सघी त एतिरो कर जाए, जनम खां पहिरियां न मारे छॾ जाए, मां दीवाना मांखे भी आ जीअण जो अधिकार, माता जनम अचो मां झूलेलाल जी खे आमंत्रित थो कयां। हे कवि सम्मेलन में तव्हां जेतिरी
तन्मयता सां जेतिरे ध्यान सां जेतिरे प्यार सां जेतिरे दुलार सां ॿुधो आहे मां तव्हांजे लाइ एतिरो ई चई सघां कि कमाल आहे हिक दफ़े तव्हांजी जोरदार ताड़ी लॻी वञे हिन कवि सम्मेलन जी सफलता जे लाइ योगाराम जे आभार जे लाइ तव्हांजी संस्था जे आभार जे लाइ तव्हां सभिनीनि जे पेरनि ते लख लख धन्यवाद। Sabati